नाज़रीन, घारो में खंबे गुम कयल नौजवान रियाज़ नाहियूं जो 18 ॾींहनि खां गुज़रण बावजूद पतो नाहे पइजी सघियो। वारसनि जो चौथे ॾींहुं भी क़ौमी शाहराह ते धरणो जारी है। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी के रिपोर्टर रशीद पहवर खां। जी रशीद, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो हलां त घारो में नौजवान जेको रियाज़ नाहियो आहे हुनखे 18 ॾींहंनि खां मुसलसिल जेको आहे उहो गुम आहे, जंहिंजो हेसि ताईं जेको आहे उहो बाज़ियाब नाहे थी सघियो। संदसि बाज़ियाबी लाइ वारसनि जो जेको आहे उहो क़ौमी शाहराह ते क़ौमी कारकुननि ऐं वारसनि पारां जेको आहे घारो क़ौमी शाहराह ते लॻियल धरणो जेको आहे उहो चौथे ॾींहुं बि जारी आहे। वारसनि में जेका आहे उहा बेचैनी पकिड़ियल आहे ऐं धरणे खे 96 कलाक गुज़री विया आहिनि, पर इंतिज़ामिया पारां वारसनि सां ॻाल्हि ॿोल लाइ केर बि नाहे पइजी सघियो। नौजवान रियाज़ नाहियो जो गुज़रियल 18 ॾींहनि खां गुम आहे। घारो रियाज़ नाहियो पुरअमन शहरी आहे, कंहिं दहशतगर्दी या खंबे गुम करण सबबि संदसि ज़िंदगीअ खे जेको उहो ख़तरो आहे। असीं परेशान आहियूं। वारस रियाज़ नाहियो जी आज़ादीअ लाइ लॻियल धरणे ख़तमु करण लाइ दॿाउ वधायो पियो वञे ऐं संदसि आज़ादीअ ताईं बिना ख़ौफ़ जे जेको आहे उहो धरणो जारी रहंदो। और सियासी समाज ऐं क़ौम परस्त धुरनि पारां जेको आहे उहो रियाज़ नाहियो धरणे वारी जॻह ते जेके उहे मौजूदु आहिनि। जॾहिं त ॿिए पासे तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त रोड जो जेको हिकिड़ो टेक आहे उहो बंदि थियण सबबि जेको शहरी आहिनि उहे परेशान आहिनि। वारसनि पारां हिन महिल ताईं हिननि सां इंतिज़ामिया पारां केर बि ॻाल्हि ॿोल जे लाइ जेको आहे उहो नाहे अची सघियो। जी रशीद, तव्हांजी महिरबानी।